कहाणी आख़िरी दाव नुसरत चांडियो। हीअ बि मुंहिंजी सिंध आहे जंहिंजे ओलह में सिजु लही वेंदो आहे। ख़बर न आहे इहो सिजु हिन ॻोठ मथां गुज़रंदे जल्दी अखियूं छो ॿूटे छॾींदो आहे। ॻोठ सौ सवा घरनि ते मुश्तमिल आहे। हितां जा माण्हू के ॿिया बि धंधा धाड़ियूं कनि था, पर संदसि मुख्य धंधो जुआ खेॾणु आहे। इहा आदत चइजे या बुछड़ाई, जंहिंखे हू पाण विंदुर चवंदा आहिनि। तास जे पतनि खां वेंदे गॾहनि जी गोह ऐं तितरनि जी घणे ॿोलण ताईं हर ॻाल्हि ते शर्त रखंदा आहिनि। रोड जे कहिड़े पासे खां घणियूं करोला गाॾियूं लंघंदियूं या बिजली अचण ऐं वञण जे टाइम में बि सटो हणंदा आहिनि। घर घाट जी ॻणती त ठहियो, पर मानी टिकी लाइ बि का परवाह न हूंदी आहे। घर में ईंदा त संदन पेट बि ईअं ख़ाली हूंदो आहे जीअं संदन अखियूं हया ऐं शर्म खां ख़ाली हूंदियूं आहिनि। सभई पलव आजा करे या पोतड़नि जा वर ढरा करे पोइ घर में दाख़िल थींदा आहिनि। कॾहिं खटी बि ईंदा आहिनि त पोइ बि मिरूं थी मोटंदा आहिनि। सॼे ॾींहं जे लंघण सबबि छित कुताई में पंहिंजे ॿचनि खे पिया ॾाढ़ींदा आहिनि। उन्हनि माण्हुनि मंझां हिकु माण्हू शमू बि आहे, जंहिं आधेरी में विकिणी क़ब्रिस्तान जो पासो वठी सवें ख़्याल पे वेड़ाया त आख़िर हू हिननि पैसनि मां हाणे छा कंदो। धीउ लाइ ज़ेवर ठहिराईंदो, ज़ाल लाइ वॻो वठंदो, जंहिंजे वॻे मां हथरादू टोपी वारा सॻा बि साह छॾाए विया आहिनि। वरी खेसि दुकान वारे जी ओधर यादि आई, पर हिन पंहिंजे अणभे ऐं खरे बूथ ते हथु घुमाए चयो, हिननि 30,000 मां हू छा वठंदो, कहिड़ा कर्ज़ लाहे कहिड़ा लाहींदो। धीउ अञा नंढी आहे, वॾी थिए त कंहिं न कंहिं खे खुटी खणंदी ऐं संग घुरण ईंदो, पाणे ॾाज जा पैसा बि ॾींदो, सोन बि ठाराईंदो ऐं लटो कपिड़ो बि पाण वठंदो। मां छो हरू भरू टेंशन खणां। वरी खेसि रीचक अची चढ़ियो त जुआ जी टिकरी ते वञी थो वेहां ऐं पैसा वाधी थो हलायां। 30 मां 40 थो कयां, सुभाणे 50। इहो सोचे हू जुआ जे अॾे ॾांहुं वधियो, जिते छक्का पे छणकिया। हज़ारे आया, हज़ारे पिया विया। नोटनि जी तकिड़ी वारा फेरी ॾिसी हिन जे ज़हन में जल्दी सभु पाण ॾे सोरण ऐं ढक सां अमीर थियण जी ख़्वाहिश जागी पई। मथे ते विढ़ियल अंगोशो लाहे संदरो ॿधी पंहिंजे मिड़ी वियल छहपरनि खे सिधो कयईं। हिन साम्हूं रखियल जग ते नज़र विधी, जंहिंमें ॻाढ़ा सावा ऐं नीरा नोट हिन जे ज़हन ते सवार थी विया। सदोरे अची कुल्हे ते हथु रखे चयसि, अड़े कंगला, छा थो सोचीं? तुंहिंजी गाॾी खां गाह घणो आहे, ॻाल्हि तुंहिंजे वस खां चिढ़ियल आहे। वञी माल जी सार संभाल, सवेल सां वञी को गाह पठे जो बिलो कर। सदोरे जा लफ़्ज़ ॿुधी हिन जी सोच जे तपायल लोह ते मुजनि लोहार जे हथोड़नि वांगुरु वॼण लॻा। पोतड़े जा वर खोले हज़ारनि जा नीरा नोट कढंदे चयईं, ॾिस केरु आहे कंगलो सदोरा, तूं ॿुधा, तूं या मां? सदोरे जी वाछ ई गोदो थी वई ऐं हू शमूअ जे पैसनि खे घर में वेठल कंहिं जवान जमाल धीउ जे पीउ ॾांहुं खयल निहार वारे अंदाज़ सां ॾिसण लॻो। सदोरे दाव खेॾंदे नक ऐं कननि ते आङुर फेरींदे संगत में ऐलान कयो त अदा अॼु मूंखे ॾोकड़नि में शमू मल्ह मारे वियो। मां जाइब कंगलो ऐं शमू मूंखां 2 हथ अॻिते निकिरी वियो। सभई मुतवज थिया त शमू वात में आङुर ॿोड़े गिग सां आलो करे नोट ॻणणु शुरू कया। 1 2 3, ही पूरा 30,000 अथई, एतिरा पैसा। सदोरे पट ते वेही गीसी कई ऐं चयो, अदा मुंहिंजी त छा, पर मुंहिंजे वॾनि बि गीसी कई, तौबह कई, जो अॻिते तुंहिंजो नाव बि खणां त मां ॾोही। रमू शमूअ खे मौज में ॾिठो त अची भाकुर पाए मिलियसि। वाह, जे मरवान सां कई अथई, जे मुड़ुसु हूंदो त हफ़्तो टिकरी ते न ईंदो। नारा लॻी विया। शमू अंदर में गिद थियण लॻो। सदोरे दाव खेॾियो, मूं वटि हेतिरा पैसा हुजनि त हिननि सभिनी खां बोछण छंडराए छॾियां, वञी ज़ालुनि खे सलाम ॾियनि। रमू लाग ॾिनसि, वाक़ई सचो आहीं रमन?
शमू कतरी हई अदा मूं वटि आहिनि आधेरी मेंह जा पैसा, सोजे कंहिंखे व्याज ते घुर्जनि त मां हाज़ुर, बाक़ी उहो छको त क़िस्मत वारे जो, सो जंहिंजा नसीब। रमू अखि छिंभे जवाबु ॾिनो, अड़े शमू, अॼु तुंहिंजो ॾींहुं आहे, अॼु तुंहिंजूं ॿई तरियूं सोनियूं आहिनि, जीअं चवंदे अॼु उएं ई थींदो। ज़िंदगी में भाग हिकु दफ़ो साथ ॾींदो आहे, पक अॼु तुंहिंजी क़िस्मत चोट ते आहे। ही वठि छको, फेराए पल पक भर, जे छको न पवे त मां कन कटराईंदसि। शमू बि तवानाई में दाणनि खे दॿे में विझी छोह भरे सदोरे खे ॾिठो ऐं दाणो उछलायईं त छको पइजी वियो। नारा लॻी विया त शमू वाइड़ो थी वियो ऐं सदोरे जा लफ़्ज़ दिमाग़ में फिरण लॻसि, ज़िंदगी में भाग हिकु भेरो साथ ॾींदो आहे। शमू हज़ार जा दाव ते छको हलायो, 3 दाणनि खणण खां पोइ छिके वञी दाणी कणी ते बीहारियसि। सिज लामारो ॾिनो त शमू जी क़िस्मत बि लामारो ॾिनो। आख़िरी 1000 जो दाव हलियो वियो त अॼु बि सिज जल्दी अखियूं ॿूटे छॾियूं। ॻोठ ते राति ऐं शमूअ जी क़िस्मत ते ऊंदाह अची वई। शमू थेड़ खाईंदो बीठो त सदोरे नारो हणी, सखी लाल कलंदर हो। शमू तवाई में घर मोटियो, सिधो वञी टीन जी पेटी मथां बीठो, जंहिंजा अंजीस टोड़े पेती में रखियल दॿे जो ढक खोलियईं, जंहिंमें घरवारी खे पाड़े ओड़े मां मिलियल भर्थ जे सामान ऐं रिलनि ऐं धागनि जा पैसा पिया हुआ। हिन जल्दी में दॿे खे ऊंधो कयो ऐं घरवारी जे पेकनि में वञण जो फ़ाइदो वठंदे पोएं पहिरें वापसि मोटियो। ऊंदाह हुजण सबबि हिन 50 रुपया कढी पेट्रोल जा सदोरे खे ॾिना ऐं पराई मोटर साइकिल स्टार्ट कराए उन जी हेडलाइट जी रोशनी ते वरी जुआ शुरू कयईं, पर क़िस्मत वरी बि साथ न ॾिनो। खेसि ढकर अचण लॻा। सुबुह जो घरां निकितल जॾहिं पेट ऐं खीसो ख़ाली महसूसु थियसि, गोॾनि ते हथ रखी उथण जी कयईं, पर चकर खेसि घुमाए लाथो ऐं ॿूथ भर वञी किरियो। सदोरे रमूअ खेसि सहारो ॾेई उथारियो, पाणी पीआरे ऐं कुल्हनि खे ज़ोर ॾिनऊंसि। हिन खे आशल यादि अचण लॻी। सुबुह हिन जॾहिं मेंह जे पैसनि वठण जो ज़िक्र कयो हो त आशल खेसि ॻिचीअ में नंढड़ियूं ॿाहूं विझी चयो हुयसि, बाबा, मूंखे स्कूल मिस रोज़ दड़का ॾिए थी त कापियूं खणी अचु बाबा, अॼु त मुंहिंजूं कापियूं वठी अचिजांइ। पिक खाॾी चुमी संदसि ॻल ते ॾिनी हुयईंसि। शमू पंहिंजे ॻल ते हथु फेरे थो, जेको खेसि अञा बि ॼण आलो लॻे थो। हू सफ़ा वठिजी वञे थो। हिन ॿांह में मुंहुं लिकाए रड़ियूं करण जी कोशिशि कई, पर निड़ी संदसि साथ न ॾिनो। मौत जे बिस्तर ते जीअं जी तमन्ना एतिरी ज़ोर नाहे हूंदी, जेतिरी हारायल जुआरी जी ॿीहर खटण जी आस। वरी ओचितो ख़्याल में का खिवण चमकियसि। ज़हन में सदोरे जा लफ़्ज़ फिरण लॻसि, ज़िंदगी में भाग हिकु दफ़ो साथ ॾींदो आहे। हिन जूं अखियूं चमकण लॻियूं। हिन रमूअ जी ॿांह में हथु विधो, मां आख़िरी दाव खेॾंदसि। अञा कहिड़ो दाव खेॾंदे? रमू ठठोल वारे अंदाज़ में वराणियसि, आशल जो दाव, जंहिंजी चुमी मुंहिंजे गिटे खे आलो कयूं बीठी आहे। मन उन्ही जी क़िस्मत में मोट खावां। इहो दाव लख रुपए जो हूंदो, या मां ॿीणो मूर पाण ॾे मोटायां, या आशल जो हथु तुंहिंजे हथ में ॾियां। लख रुपए जो दाव वॾो हो। सभई मथे ते हथ रखी वेही रहिया। शमूअ जे हौसले जो हरण खन पल में शींहं थी वियो। चौधारी चुप थी वई, पर माठ जी हिक मुख़्तसिर वक़्फ़े खां पोइ रमू बि साॻी जुर्यत सां चयो, हा पुट, तूं बि ॿारनि सां ॿोलियूं कयूं आहिनि। ठीकु आहे, तख़्त या तख़्तो, इधर या उधर। रमू छके वारी दॿली खईं त शमू ॿांह में हथु विधसि, दाव मां हणंदसि। शमू छके खे दॿे में विझी लोॾियो ऐं अखियूं ॿूटे दाव उछलियो। सभई चुप हुआ। खेसि लॻो त छको पइजी वियो, पर छको पवण बदिरां शमूअ जो छको छॾाए वियो हो।
हिन अखियूं खोलियूं हुयूं ऐं पोइ वरी बंदि करे छॾियूं जो अॻियां कारी वारा कख हुअसि। हू बंदि थियल अखियुनि सां थेड़ खाईंदो खसीअ जे कपर ते चढ़ियो। खेसि ख़बर ई न पई, भर में पलाल जी खरी में वञी किरियो। हथ में पन जी बीड़ी दुखियल हुअसि। ॾिसंदे ई ॾिसंदे खरो बाहि जे बबड़नि सां भड़की उथियो।